गाहो ॻाहिणु। को वक़्तु हुयो जॾहिं सारियूं पची तयारु थींदियूं हुयूं त लाभ करे खणी अची कंहिं साफ़ पट ते रखंदा हुआ ऐं को बुंड रखी उन ते सट कई वेंदी हुई, या वरी लाभ करे उते ई ॿनीअ में सथरियुनि जी सूरत में रखियो वेंदो हो, जेको ख़ुश्क थियण बाद खणी अची कंहिं हिकु हंधि गॾु कयूं वेंदियूं हुयूं, जंहिंखे देरो सॾींदा आहिनि, ऐं उन्हनि जे गॾु थियल खोड़ खे वरी फेड़ो सॾींदा आहिनि। इहो सिलसिलो त अॼु बि जारी आहे, पर ज़रई मशीननि अचण खां अॻु सभु कम हारी पाण ॾांदनि ज़रिए कंदा हुआ। गाह ॻाहिण लाइ भरिसां मैदान कोडर सां घड़े सिधो कयो वेंदो हो ऐं विच ते हिकु मज़बूत काठीअ जी थूणी खोड़ बि हुई, जंहिंखे मुनी या नींहुं सॾिबो हो। पोइ उन जे चौधारी सारियुनि जी वल खंडराई वेंदी हुई, जंहिंखे छल सॾिबो हो, ऐं उन ई नेह सां ॾांद ॿधी उन्हनि खे गोल फेरायो वेंदो हो। उन काठीअ सां वेझो ॿधल ॾांद खे वरी नेही सॾिबो हो। उन खां अलावा किन इलाइक़नि में गाह में ॾांद गाॾी बि ॿधी वेंदी हुई। सारो ॾींहुं ॾांद उन छल जे मथां पिया हलंदा हुआ। उन खां पोइ कुझु तरक़ी थी ऐं फरसो ईजादु थियो। फरसो असुल में वण जे कंहिं टार मंझां ठाहियो वेंदो हो, जंहिंमें सारियुनि जी वल ते उन में ॾांद जोटिया वेंदा हुआ। हेठि विछायल सारियुनि जे मथां फरसो घुमायो वेंदो हो ऐं उन फरसे जे मथां चढ़ी वेहबो हो, जेको गाह सिज उभरण खां सिज लहण ताईं ॻाहियो वेंदो हो। वरी सुबुह थींदे मुख़्तलिफ़ ज़मीनुनि तां ॾांद गाॾियुनि ज़रिए वरी सारियुनि जी वल पिड़ ते आंदी वेंदी हुई। वरी साॻी रीति सुबुह जो सारो ॾींहुं कमु शुरू कयो वेंदो हो ऐं सारियूं पलाल खां धार थी वेंदियूं हुयूं। करां मंझि करार हुआ हेकांदा संग में, गाहे गाह फिराक जे कया धारूं धार, न ॼाणा बिहार केरु मिलंदो कंहिंसां। गाहो ख़तमु थियण खां पोइ सारियुनि जी वावर कई वेंदी हुई। पोइ उन्हनि साफ़ कयल सारियुनि खे ॿोरियुनि में भरे ॾांद गाॾियुनि ते खणी घर में मिटीअ जी ठहियल गुंदीअ में जमा कयो वेंदो हुयो। उन टाइम शुकुरु हुयो, बरकत हुई, मोहबत हुई, अहसास बि हुयो। न का हुई बीमारी, न का हुई ॻणती। ऐं अॼु जे दौर में सुबुह जो मशीनुनि ज़रिए लाबारो, शाम जो देरो, राति जो थ्रेशर, सुबुह सारियुनि जो ट्रैक्टर भरे मार्केट में खपाए, कुझु रक़म मार्केट जे कर्ज़ में, कुझु ज़ाती ख़र्च में, कुझु ट्रैक्टर वारे खे घर ईंदो ख़ाली। यार अंगोशो कुल्हे ते रखी चवंदो, फ़सुल मज़ो ई कोन कयो, कर्ज़ ई न लथो।